सिंध काबीना सिंध इलेक्ट्रिक पावर रेगुलेटरी अथॉरिटी सेपरा कायम करण की मंजूरी ॾेई छॾी। सेपरा रजिस्ट्रेशन ऑफ इलेक्ट्रिक पावर सर्विस एक्ट 2023 तहत कायम कई वई। सेपरा के 1 चेयरमैन ऐं 3 मेंबर हूंदा। सेपरा लाइ 197 मिलियन रुपया मंजूर कया। काबीना मौजूदा हब कैनाल की बहाली ऐं वधीक हिकु नओं कैनाल ठाहिण की मंजूरी ॾेई छॾी। वॾे वज़ीर पारां कैनाल की बहाली ऐं तामीर लाइ 12.72 बिलियन रुपयनि की ग्रांट वाटर बोर्ड के जारी करण की हिदायत। हब कैनाल मनसूबे ते कम तेज़ कयो वञे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जूं मकानी इदारनि वारे वज़ीर ऐं कराची के मेयर के हिदायतूं। काबीना 1381 एकड़ ज़मीन मीरपुर ख़ास में रेलवे लाइन के ॾियण की भी मंजूरी ॾेई छॾी। इस्लामकोट का छोर ताईं 105 किलोमीटर रेलवे लाइन विछाई वेंदी। वॾे वज़ीर जो चवण आहे त रेलवे लाइन विछाइण सां थर जो कोयलो मुल्क में तवनाई ऐं ॿियनि मनसूबनि लाइ ट्रांसपोर्ट थी सघे थो। गर्मियुनि जी मोकलुनि खां पोइ अॼु खां स्कूल खुली विया आहिनि। मां चाहियां थो त हिन साल गुज़िरियल साल जी भेट में भी तदरीसी अमल बहितर रहे। तालीम वारे वज़ीर सरदार शाह चयो त हू पाण तालीमी सरगर्मियुनि जी निगरानी कंदो। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर पारां यौम आज़ादी के मौके ते पाक फौज के अगूणन फौजन के बान में आजियाणो। ISPR मूजिब तकरीब में रिटायर्ड फौजी ऑफिसरन ऐं सिपाहियन की वडे अंग में शिरकत। COS चो रिटायर्ड फौजी के खराज तहसीन पेश। आर्मी चीफ पारां फौजी मलदारन के लगा ऐं कौम की तारीख़ की जोड़जक में अहम किरदार अदा करण की वाखाण। आर्मी चीफ चैलेंजिस जो मुकाबलो करण लाइ इतिहाद ऐं लचक की बुनियादी अहमियत ते जोर दिनो। आर्मी चीफ दुश्मन के हथ ठोकियुनि ख़बरुनि ऐं प्रोपेगेंडा के खतरन का खबरदार करे छॾियो। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर चवे तो अगूणन फौजन मुल्क की तरक्की लाइ अहम किरदार अदा कयो। कौम के अटल हिमायत से अड़िन समूरन साज़िशन के नाकाम बणाईंदासीं। शिरपसंद अंसर अवाम ऐं हथियारबंद फौज में विछा पैदा करण की कोशिश कन पिया। पेरिस ओलंपिक्स में गोल्ड मेडल खटिंदड़ कौमी हीरो अरशद नदीम की कराची में CM हाउस आमद। बड़े वज़ीर सैयद मुराद अली शाह मुलाकात कई। सीनियर सूबाई वज़ीर शर्जिल इनाम मेंबर नासिर हुसैन शाह ऐं ॿिया वज़ीर भी मौजूद। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह अरशद नदीम के 50 मिलियन रुपयनि जो चेक इनाम तौर ॾिनो। खेसि सिंधी अजरक टोपी ऐं शील्ड भी ॾिनी वई। मकानी दरनि वारे वज़ीर सईद गनी कराची शहर में रोड जो नालो अरशद नदीम रखण जो भी ऐलान कयो। रांदियुनि वारे वज़ीर मोहम्मद बख्श महर पंहिंजी तरफ़ां अरशद नदीम के चेक पेश कयो। वॾे वज़ीर जो चवण आहे त अरशद नदीम कौम जो हीरो आहे। हुन गोल्ड मेडल हासिल करे पाकिस्तान जो नालो रोशन कयो। पूरी कौम के अरशद नदीम ते फ़ख्र आहे। सिंध हुकूमत अरशद नदीम के भरपूर सपोर्ट कंदी रहंदी। पूरो पाकिस्तान इज्जत ऐं प्यार ॾेई रहियो आहे। जेतिरो शुक्र कजे ओतिरो घटि आहे। कराची के कारोबारी माण्हुनि तमामु घणो हौसलो ॾिनो। पेरिस ओलंपिक में गोल्ड मेडलिस्ट खटींदड़ कौमी हीरो अरशद नदीम जी गवर्नर सिंध सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस। गवर्नर कामरान टेसूरी जो चवण आहे त अरशद नदीम IT सेंटर्स में पढ़ंदड़ ॿारनि लाइ 100 लैपटॉप ॾियण जो ऐलान कयो आहे। कराची के कारोबारी शख्सियतुनि अरशद नदीम के प्लाट नक़द इनाम ऐं ॿियनि तोहफ़नि सां नवाज़ियो। सिंध के माण्हुनि दरख्वास्त कई त अरशद नदीम सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि जो दौरो करे काल्ह 10 करोड़ रुपया मालियत जा तोहफ़ा अरशद नदीम के पेश किया विया। सिंध हुकूमत तरफ़ां ऐलानियल 5 करोड़ रुपयनि जो चेक भी अॼु खेसि ॾिनो वेंदो। सऊदी वली अहद मोहम्मद बिन सलमान पंहिंजे कत्ल जो ख़दशो ज़ाहिर करे छॾियो। मोहम्मद बिन सलमान पंहिंजे कत्ल जे ख़दशे बाबति अमरीकी कांग्रेस के मेंबरनि खे आगाह करे छॾियो। चवे तो सऊदी इसराइल लाॻापनि जी बहाली ऐं अमरीका सां सहकार लाइ पंहिंजी जान ख़तरे में विझी छॾी आहे। मोहम्मद बिन सलमान मिस्र जे मक़तूल सदर अनवर सादात जो भी हवालो ॾिनो, जंहिंखे इसराइल सां कैंप डेविड मुआहदे खां पोइ क़त्ल कयो वियो हो। बलूचिस्तान में एहतजाज जो बहानो बनाए बदमनी पैदा कराइण जूं कोशिशूं कई पियूं वञनि। सिक्योरिटी फोर्सेस दहशतगर्दी के ख़ात्मे लाइ कोशिशुनि में रुधल आहिनि, पर रियासत खिलाफ़ मुनज़िम साज़िश तहत वाक़िया थी रहिया आहिनि। DC पंचकोट ज़ाकिर बलोच के बेदर्दी सां शहीद कयो वियो, जंहिंजी मज़म्मत कजे थी। शहीद ज़ाकिर बलोच जे ॿारनि जी तालीम जो ख़र्च हुकूमत बर्दाश्त कंदी ऐं संदसि ख़ानदान खे अकेलो न छॾियो वेंदो। बलूचिस्तान जे वॾे वज़ीर सरफराज़ बुगटी जी कोयटा में प्रेस कॉन्फ्रेंस। संदसि चवण आहे त काल्ह असां 21 नादरा सेंटर जो इफ्तिताह कयो आहे। असांजी हुकूमत रिफॉर्म्स एजेंडा ते कमु करे रही आहे।
असां मज़दूरनि जे 500 ॿारनि खे तालीम लाइ इस्लामाबाद मोकिले रहिया आहियूं। चमन में ट्रांसपोर्टर्स जो मसइलो हल कयो वियो आहे। सिंध जे गवर्नर कामरान टसोरी सां तवनाई वारे सूबाई वज़ीर सैयद नासिर हुसैन शाह जी मुलाक़ात। ओलंपिक्स गोल्ड मेडलिस्ट अरशद नदीम बि मौजूदु हो। सैयद नासिर शाह जो चवणु आहे त क़ौमी हीरो अरशद नदीम पूरे मुल्क जो ॻाठ ऊंचो कयो आहे। गवर्नर हाउस में साण सां मुलाक़ात करे तमामु घणी ख़ुशी थी। भारत जे यौम आज़ादी के कश्मीरी अॼु सॼी दुनिया में कारे ॾींहं तौरु मल्हाए रहिया आहिनि। कुल जमायती हुरियत कॉन्फ्रेंस जे सर ते भारत जे गैर कानूनी कब्ज़े ख़िलाफ़ वालारल कश्मीर में हड़ताल मुज़ाहिरा। हुरियत अॻवाननि जो चवणु आहे त कश्मीरी भारत खे हिकु मज़बूत पैगाम मोकिलिन त उहे इन कब्ज़े खे रद्द कनि था। भारत खे वालारल कश्मीर में पंहिंजो आज़ादी जो ॾिहाड़ो मल्हाइण जो को कानूनी या अख़लाक़ी हक़ नाहे। आज़ाद कश्मीर जे गादी वारे शहर मुज़फ़राबाद में बि कश्मीरियुनि तरफ़ां भारत ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। गर्मियुनि जी मोकलुनि खां पोइ सिंध ऐं पंजाब में स्कूल खुली विया। तालीम खाते मूजिबि सूबे जे सरकारी ऐं ख़ानगी स्कूलनि में अॼु खां मामूल मुताबिक़ तदरीसी अमल शुरू थी वियो। तालीम वारे सूबाई वज़ीर सैयद सरदार अली शाह जी समूरनि शागिर्दनि खे ध्यान ऐं अज़म सां पढ़ण जी हिदायत। सरदार शाह चवे थो उस्तादनि जे मेरिट ज़रिए भर्तियुनि सां तालीमी निज़ाम में बहितरी आई आहे। पिरियालू वेझो वॾा मौजू थाणे जी हद कोट पुलवारी इलाइक़े में जागीराणी सोलंगी तकरार तां वधीक हिकु ॼणो क़तल। हथियारबंदनि जे हमले में नौजवान जानिब सोलंगी मारिजी वियो। धुरियुनि में छिकताण, इलाइक़े में ॾहकाव पखिड़ियल। सिंध दरिया में पानी वहकरनि जी सूरत हाल। गुड्डू बैराज वटि विचोले ऐं सखर बैराज वटि नंढी ॿोॾ बरक़रार। गुड्डू बैराज वटि मथां पानी जो वहकिरो 3,87,958 क्यूसेक ऐं हेठां वहकिरो 3,57,646 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो। सखर बैराज वटि मथां वहकिरो 3,99,760 ऐं हेठां वहकिरो 3,46,640 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो। कोटड़ी बैराज वटि मथां वहकिरो 1,95,334 ऐं हेठां वहकिरो 1,55,979 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो। कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में हल्की बरसात। मौसमियात खाते शहर में 16 खां 19 अगस्त ताईं बरसात जी अॻकथी करे छॾी। मौसमियात खाते जो चवणु आहे त हैदराबाद, ठटे ऐं बदीन में अॼु हल्की बरसात जो इम्कान आहे। मौसमियात खाते जी इस्लामाबाद समेत मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि में बि बरसात जी अॻकथी। कराची भरिसां नादरन बाईपास वेझो ट्रक ऐं शहज़ोर में टक्कर, 2 ॼणा फौत, 20 ज़ख़्मी। फौतियुनि जा लाश ऐं ज़ख़्मियुनि खे अब्बासी शहीद अस्पताल मुंतक़िल कयो वियो। फौतियुनि में ग़ुलाम हुसैन ऐं मोहम्मद क़ाइम शामिल। मीरपुर माथेले वेझो कोलाची बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में पुराणे तकरार तां झेड़ो, हिकु ॼणो क़तल। कल्होड़ा चौक वटि झेड़े दौरान साले मोहम्मद कोलाची मारिजी वियो। मक़तूल जे वारसनि जो मीरपुर माथेले में SSP ऑफिस अॻियां लाश रखी एहतिजाजी धरणो। क़ौमी शाहराह ते रोड ब्लॉक। ऐं कश्मीर पुलिस पारां कच्चे में लाड़काणे वासी बोगवी खे बाज़ियाब कराइण जी दावा। SSP मूजिबि हाजी ख़ान शहर थाणे जी हद कच्चे मां लाड़काणे वासी एम्बुलेंस ड्राइवर ख़ादिम हुसैन चांडियो खे बाज़ियाब करायो वियो। एम्बुलेंस ड्राइवर खे मरीज़ खणण बहाने कच्चे घुराए अगवा कयो वियो।